प्यारे आका मदीने वाले मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़िया बेशुमार फ़ज़ाइल आई बरक़ात असां ॿुधंदा रहंदा आहियूं। इंशाअल्लाह करीम जब असां ॾाढी प्यारी दुरूद पाक की फ़ज़ीलत आहे उहा ॿुधंदासीं। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम। दुरूद पाक की फजीलत। एक भेरो सहाबाए किराम इल्म विद्वान बारगाह रिसालत में अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह पाक जो फरमान है। छा फरमान है? इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। ये जो तर्जुमो आहे तंज़ुल इक़बाल, बेशक अल्लाह ऐं उनजा मलाइक नबी ते दुरूद मोकिलीनि था। इन फरमाने आलिशान जो छा मतलब आहे? असां ॿुधूं था, पढ़ूं था, अल्हम्दुलिल्लाह आशिक़ाए रसूल जो तरीक़ो आहे, अल्हम्दुलिल्लाह दुआ में थींदो आहे। जो मतलब छा आहे? ग़ैब जो इल्म रखण वारा नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, यह एक पोशीदा इल्म आहे। केड़ो इल्म आहे? पोशीदा इल्म आहे। जे कॾहिं तव्हां न पुछो हा त मां तव्हां खे न ॿुधाया। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयत जो मतलब ॿुधाईंदे फरमायो, बेशक अल्लाह तबारक व तआला मुझे लाए ब मलाइक मुकर्रर फरमाया है। घणा मलाइक? ब मलाइक मुकर्रर फरमाया है। जॾहिं बि कंहिं मुसलमान वटि मुंहिंजो ज़िक्र थिए ऐं हू मूंखे दुरूद शरीफ़ पढ़े त उहे मलाइक चवंदा आहिनि, ग़ुफ़रा ग़फ़रल्लाहु लक, यानी अल्लाह पाक तव्हांजी बख़्शिश फरमाए। उन्हनि मलाइकनि जी दुआ जे जवाब में अल्लाह ऐं उनजा मलाइक आमीन चवंदा आहिनि। त प्यारा ऐं मुहतरम इस्लामी भाई केॾी न फ़ज़ीलत जी ॻाल्हि आहे त दुरूद पाक जी अहिड़ो निरालो अमल आहे जो उनजा फ़ज़ाइल पढ़ी करे दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। और त कयो, जॾहिं कंहिंजे साम्हूं मुंहिंजे ऐं अव्हां जे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र पाक थिए ऐं हू प्यार सां, अदब सां, मोहब्बत सां बारगाह रिसालत में 100 भेरा न, 1000 भेरा न, लखे भेरा न, बल्कि सिर्फ एक ही दुरूद शरीफ पढ़े त मलाइक उनजे लाइ बख़्शिश जी दुआ कंदा आहिनि ऐं रहमत ऐं करम ते क़ुर्बान वञो। पाण असांजो ख़ालिक, असांजो मालिक, असांजो प्यारो प्यारो अल्लाह तबारक व तआला मलाइकनि जी हिन दुआ ते आमीन फरमाईंदो आहे। अचो त गॾिजी मोहब्बत सां पढ़ी वठूं दुरूद पाक। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह पाक तव्हां सभिनी जो अचणु क़बूल फरमाए। असां अल्लाह पाक जे घर में वेठा आहियूं, इन जा आदाब इलाही। अल्लाह पाक असांखे बाअदब रखे, बेअदबनि खां महफूज़ फरमाए। जॾहिं को बयान में मस्जिद में अचण जी सआदत मिले त यादि अचण ते एतिकाफ़ जी नियत करण खां पोइ सभ खां पहिरीं आउं वञा पियो महफ़िल में मिलाद जो मुंहिंजी नियत छा आहे। ॾेखारे जी नियत कोन्हे त फलाणो माण्हू आयो आहे त ख़बर पवंदी आहे, फलाणे दावत ॾिनी, मुंहिंजी महफ़िल में बि आयो, आउं बि वञा पियो। अगरि ही नियत त सवाबु कोन मिलंदो। सवाब बि ॾेखारण जी आहे। हा, मुसलमान जी सुठियूं सुठियूं नियतूं करे इंशाअल्लाह मुसलमान जी दिल जोई जे लाइ आउं महफ़िल में सभ खां पहिरीं अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ आउं महफ़िल में इहा असांजी नियत हुजे। अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ महफ़िल में आहियां, कंहिंखे ॾेखारण लाइ कोन आहियां। ऐं कंहिंजी फलाणे दावत यार मजबूरी आहे, पोइ बि वञणो पवंदो, न वेंदुसि त मायार ॾींदो, इहा नियत न हुजे। अल्लाह पाक जी रिज़ा हुजे ऐं पोइ अदब सां वेहण जी नियत हुजे।
बयान ॾिसो वॾो कोन एतिरो ॿ टे कलाक जो कोन मुख़्तसर इंशाअल्लाह बयान थींदो सम्झण जी कोशिशि कयूं जॾहिं बि बयान सां को अचे पियो वञो पियो हेॾां ॾिसे थो मस्जिद जा टीयर गणे पियो गार्डन गणे पियो मस्जिद जा अलाए छा जो छा माना सॼो दिमाग़ जेको न लॻी थिए अल्लाह जा माना तूं बयान ॿुधणा आहिनि महफ़िल में आहिनि त इन जो अदब ऐं कोशिशि करे जेको ॿुधो आहे असांखे अमल बि करिणो आहे इंशाअल्लाह तो कोशिश करें जेको इल्म दीन हासिल करण असां आया आहियूं त उहो सीखण जी असां कोशिश कयूं अल्लाह पाक असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए बयान मुख़्तसर इन जो मौज़ू आहे मस्बत सोच जी बरकत कंहिंजी सोच जी बरकत अगर को माण्हू सुठी सोच रखे थो उन जी बरकत कहिड़ी आहे सभ खां पहिरियों हिकिड़ो ज़बरदस्त वाक़ियो अचो त ॿुधूं था रिवायत में आहे बनी इसराइल में 2 शख्स हुआ घणा शख्स हुआ एक निहायत ही इबादत गुजार हुयो ॿियो निहायत ही गुनाहगार हुयो माण्हू इबादत गुजार खे यानी बनी इसराइल जो इबादत गुजार चवंदा हुआ ऐं जेको गुनाहगार हुयो उनखे बनी इसराइल जो आवारा ऐं बेहया शख्स चवंदा हुआ उनके ये पुकारींदा हुआ एक भेरे गुनाहगार शख्स इबादत गुजार वटा गुज़िर गुनाहगार शख्स इबादत गुजार वटा छा गुज़िर दिखाई त इबादत गुजार जे मथे ते कक छांव करे बिछो आहे सुभान अल्लाह उन गुनाहगार पंहिंजे दिल में सोचियो मां बनी इसराइल इंतहाई गुनाहगार ऐं तमाम वॾो इबादत गुजार आहे जे कॾहिं मां इन जे वेझो वेहां त उम्मीद आहे त अल्लाह तबारक व तआला मूं ते बि रहम फरमाए छॾींदो इहा उम्मीद करे या नियत करे मूंसां गॾु वेही कोशिश कई ही सोची करे वो उन आबिद यानी इबादत गुजार जे वेझो वेठो ओॾां वो आबिद यानी इबादत गुजार जेके दिल जी बीमारी जो इल्म न हुजे चवंदा आबिद जेको आहे न सुबुह पियो हुजे आबिद यानी इबादत गुजार सॼी राति इबादत पियो करे उन खां बहितर आलिम आहे छो त उनखे ॼाण आहे अचो त अॻियां ॿुधूं था वो आबिद जेको शायद शैतानी चालन ऐं बातिनी बीमारी जो इल्म न रखंदो आहे इन करे उनखे नागवार गुज़रियो ऐं उन मंफी यानी नेगेटिव सोचियो ऐं धीरे धीरे में चयो किथे मूं जहिड़ो आबिद यानी इबादत गुजार ऐं किथे ही वॾे दर्जे जो गुनाहगार उन दिल में ग़लत ख़्याल सोची ही मूं वटि कीअं वेही सघे थो जीअं त इन वॾे हिकारत सां उन शख़्स खे मुखातिब थी चयो हितां उथी वञ इबादत गुजार उनके बचे गुनाहगार उथी वञ उन ते अल्लाह ताला उन ज़माने जे नबी अलैहिस्सलाम ते वही मोकली त इन ॿिन्ही खे फरमायो त इहे पंहिंजा अमल नए सिरे खां शुरू कनि मूं हिन गुनाहगार खे उन जे सुठे गुमान जे सबब बख़्शे छॾियो ऐं इबादत गुजार जा अमल उन जे तकब्बुर जे बाइस ज़ाया करे छॾिया हिक रिवायत में आहे त उहो ककर जेको आबिद जे मथे उते छांव कयल हो उन वक़्त इबादत गुजार वटा हटी करे गुनाहगार जे मथे ते अची वियो सुभान अल्लाह इलाही में तेरी पनाह इलाही में तेरी अता मांगता हूँ करम मग़फ़िरत की दुआ मांगता हूँ सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद जो प्यारा ही मुहतरम और महमूद थींदा इस्लामी भाइरो असां रहमत ऐं इबरत भरिया वाक़िया हिन मां असांखे ॿ ॻाल्हि सिखण मिलनि थियूं पहिरीं ॻाल्हि इहा सिखण मिली त असांखे घुर्जे त असां कॾहिं बि कंहिंखे हक़ीर न सम्झूं ॿियनि खे हक़ीर सम्झणु तकबुर आहे ऐं तकबुर
इंतहाई नुकसानदेह बीमारी है। असांजे आका व मौला मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बाने की बुराई के लाए एतरो ही काफी है तो हू पंहिंजे मुसलमान भाउ के हकीर समझे। अल्लाह एक बेरे हजरत लुकमान हकीम रहमतुल्लाह अलैह पंहिंजे पुट के नसीहत करने फरमाए पुट तो जो अकल उन वक्त ताईं काबिल नथो थी सके जैसे ताईं उन सभिनी इंसाननि के पाण खां बेहतर न जानी वठी। अल्लाह पाक असांखे अकल मंदी नसीब फरमाए तकब्बुर की आफत बल्कि तमाम ज़ाहिरी बातिनी बीमारियों का महफूज फरमाए आमीन। प्यारा आई मुख्तरम इस्लामी भाइयों इन वाक़े में ॿी ॻाल्हि सिखण जे लाइ इहा मिली असांखे हमेशा मुस्बत सोच रखण घुर्जे सुठी सोच रखण घुर्जे। ॾिसो हिन वाक़े में असांजे साम्हूं ॿ किरदार आहिनि। नंबर 1 इन मां हिकु गुनाहगार आहे जंहिंजी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री आहे ऐसी ताईं जो उनजे बुरे किरदार ऐं गुनाहनि जी आदतनि जे करे खेसि यानी बनी इसराइल जो सभिनी खां वॾो बेहया चयो वेंदो हुयो। नंबर 2 ॿी तरफ़ हिकु आबिद आहे संदसि ज़िंदगी इबादत कंदे नेकियूं कमाईंदे चङा कम कंदे गुज़री आहे। बनी इसराइल के यानी बस बनी इसराइल जो इबादत गुज़ार चई सघंदा हुआ ई ॿ किरदार आहिनि। इन ॿिन्ही सिर्फ़ हिकु कमु कयो ऐं उहो अहिड़ो हुयो जंहिं ॿिन्ही जी माज़ी खे मुकमल तौर ते अलिफ खां या ताईं ए टू ज़ेड तब्दील करे छॾियो। वो कम केड़ो हुयो हिकु सोच केड़ी सोच आबिद मनफी सोच यानी इबादत गुज़ार मनफी सोच। एक कलमे पढ़ण वाले के मुतालिक दिल में नफरत जो बीज छड़जो और इन नाउसा सबब सदत सॼी ज़िंदगी जूं नेकियूं ज़ाया कयूं वयूं ऐं ॿी तरफ़ उहो जेको गुनाहगार हुयो उन सुठो सोचियो मस्बत सोच अपनाई पाण खे गुनाहगार देखे इबादत गुज़ार समझो चङी सोच चङो इरादो खणी उसने सब्र करे उन आबिद वटि पहुतो उनकी चङी सोच जी बरकत सां उनजा सभई गुनाह मिटाया विया ऐं उनजी कारी ऊंधाए मासी के हसीन ऐं ख़ूबसूरत बणायो वियो। इहा आहे मुस्बत सोच जी बरकत। असां ॿुधंदा रहंदा आहियूं त मुस्बत सोच जे ज़रिए यानी सुठी सोच जे ज़रिए मुस्तक़बिल सुठो थी वेंदो आहे। इंसान की तरक्की ऐं कामयाबी मिली वेंदी आहे इंसान खे। पर अवां गौर फरमाए मुस्बत सोच केतिरी सुठी शइ आहे जो इनजी बरकत सां मुस्तक़बिल त समझंदो आहे गॾोगॾु मासी ब हसीन ऐं ख़ूबसूरत थी वेंदी आहे। असां वटि शायदि हर हिकु वटि मासी जूं तमामु घणियूं तल्ख़ यादूं हूंदियूं। मासी चवंदा जेको गुज़री वियो। असांजी ज़िंदगी जा केतिरा ई अहिड़ा वाक़िआ आहिनि जिनखे यादि कंदा आहियूं त दिलि ग़म सां भरिजी वेंदी आहे। केतिरियूं अहिड़ियूं यादूं आहिनि जिनखे सोची करे असां परेशान थी वेंदा आहियूं। कुझु त डिप्रेशन जो शिकार थी वेंदा आहियूं कुझु जो ब्लड प्रेशर तो वधी वेंदो आहे। जेकॾहिं असां चाहियूं त असांजो इहो तल्ख़ मासी यानी जो ख़राब मासी बि असांजे लाइ सुकून ऐं इत्मीनान बल्कि आख़िरत जो सवाब जो ज़रियो बणिजी सघे तो बस उन जे लाइ मुस्बत सोच अपनाइणी आहे। हदीस शरीफ में आए और समझो कंहिं मुसलमान मर्द या औरत खे का मुसीबत पहुचे ऐं उहा घणी पुराणी थी वई यानी कई साल गुज़री विया हाणे उहा मुसीबत बेहद यादि अचण त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़े त अल्लाह पाक उनखे उहो ई सवाब अता फरमाईंदो जेको मुसीबत अचण वक़्तु मिलियो हुयो। अल्लाहु अकबर। केड़ी ना प्यारी ॻाल्हि आहे असांजी मासी जूं उहे तल्ख़ यादूं जेके असांखे परेशान करे रखनि थी। जेकॾहिं असां चङी सोच अपनायूं सब्र सां कमु वठूं
अल्लाह पाक जी रिज़ा में बासी रहण जो ज़हन बनायूं ऐं हदीस शरीफ में बयान कयल अमल कयूं त जॾहिं जॾहिं असांखे उहे तल्ख़ यादूं ईंदियूं उन वक़्तु असांजे लाइ सवाब जो ज़रियो बणिजी वेंदो। प्यारा ऐं मुहतरम इस्लामी असां जे मासी की तलखीन जो वॾो हिकु सबब लफ्ज़ काश आहे। छा आहे लफ्ज़ काश? असां पंहिंजे ज़माने असां पंहिंजी मासी जी मुतालिक़ काश करणु कोन कंदा आहियूं। चवंदा आहियूं काश मां हू कमु न कया हा, काश ई न थिए हा, काश इहो न थिए हा, काश मां ही कारोबार न कारोबार न हू कारोबार कया हा, काश मूं ही डिप्लोमा न फलाणो डिप्लोमा कयो हुजे हा, काश मां हिते न फलाणे हंधि नौकरी कया हा वग़ैरह। ही जेको लफ्ज़ काश आहे इन असांजी माज़ी खे बि ऐं हाल ऐं मुस्तक़बिल खे बि तल्ख़ बणाए छॾींदो आहे। तंहिं करे पंहिंजे ज़िंदगी मां लफ्ज़ काश कढी छॾियो। ही तमामु ख़तरनाक लफ्ज़ आहे। उम्मत जे ग़मख़ार महबूब रब्बिल ग़फ़ार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे फरमायो जेकॾहिं तव्हांखे का तकलीफ़ पहुचे त ही न चओ त जेकॾहिं मां हू कमु करे वठां हा त ईअं थी वञे हा, बल्कि हीअं चओ अल्लाह पाक मुक़द्दर कयो ऐं जेको चाहियो उहो ई कयो। वज़ीर फरमायो बेशक अगर मगर शैतान जो कमु खोले छॾींदो आहे। अलहाज मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह अलैह हदीस पाक की शरह में फरमाई था, यानी उन अगर मगर सां इंसान जो अल्लाह पाक पे भरोसो न आहे, पाण ते या असबाब ते भरोसो थी वेंदो आहे, पोइ जॾहिं अल्लाह पाक ते भरोसो न आहे रहंदो त शैतान इंसान खे चिकड़ी वठंदो आहे। ख़याल रहे हिते दुनिया जी अगर मगर जो ज़िक्र आहे, दीनी कमनि में अगर मगर ऐं अफ़सोस ऐं नदामत चङी शइ आहे। मसलन अगर मां एतिरी ज़िंदगी नेकी में गुज़ारिया हा त मुतक़ी थी वञा, पर अफ़सोस मूं गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारे छॾी, अहिड़ो अफ़सोस बहितरीन इबादत आहे। यारा इस्लामी भाइयों ही आहे इस्लाम की प्यारी प्यारी तालीम इस्लाम की आहे। पंहिंजी ज़िंदगी मुतालिक़ अगर मगर मासी जे वाक़े ते हरू भरू कुड़ंदो रहण काश काश कंदो रहण, ही सभई कम छॾे ॾियो, चङी ऐं मुस्बत सोच अपनायो। इंशाअल्लाहुल करीम मासी जूं तलख़ियूं दुख न पुॼाईंदियूं, बल्कि कई सूरतनि में सवाब जो ज़रियो बणिजी वेंदियूं। असां वटि आम तौर ते माण्हू पंहिंजी मासी ते रोअंदा आहिनि, अफ़सोस मूं सां हीअं थी वियो, हाय मूंखां वॾी ग़लती थी वई, अफ़सोस मुंहिंजी क़िस्मत ई अहिड़ी आहे वग़ैरह। असांजी इहा आदत असांजी मासी खे तल्ख़ बणाईंदी आहे। जेकॾहिं असां मुस्बत सोचियूं, मासी ते रोअण बजाए मासी खां सिखणु शुरू कयूं त असांजो इहो ई तल्ख़ मासी हसीन ऐं ख़ूबसूरत थी वेंदो। हिकु ॾाढो प्यारो वाक़ियो अचो तव्हांखे ॿुधायां थो। हिकु साइंसदान, कहिड़ो साइंसदान जंहिं बल्ब ईजाद कयो, उहो साइंसदान जंहिं बल्ब ईजाद कयो, हिकु भेरो कंहिं प्रोजेक्ट ते कमु करे रहियो हो। उन प्रोजेक्ट में कामयाब थियण जे लाइ कई तजुर्बा कया, पर हर भेरे नाकामी जो मुंहुं ॾिसणो पियो। ही बार बार कोशिश करे रहियो हो, हर भेरे नाकामी थी रही हुई। इन जे बावजूद ही मायूस न थे, पर संदसि शागिर्द नाकामी ते मायूस थी रहिया हो। आखिर जॾहिं 1000 तजुर्बा नाकाम थी विया त संदसि शागिर्द मायूस थी चयो, अमां 1000 भेरा तजुर्बा करे चुका आहियो ऐं हर तजुर्बो नाकामी थियो आहे,
शागिर्द चए। शागिर्द जी इहा ॻाल्हि ॿुधी करे साइंसदान हैरत मां चए कि तव्हां छा चई रहिया आहियो, तव्हांजो छा मतिलबु त को फ़ाइदो न थियो। असां पंहिंजी हिन तजुर्बनि सां 1000 ग़लत दरवाज़ा बंदि करे चुका आहियूं। यानी उन्हनि ग़लतियुनि जी बदौलत हाणे आइंदा जे लाइ असां 1000 ग़लतियुनि खां बची वेंदासीं। ऐं आशिक़ान रसूल गौर कयो कहिड़ी चङी सोच आहे। जेकॾहिं ही साइंसदान पंहिंजे शागिर्दनि जी ग़लतियुनि ते मायूस थी वञे हा त नाकाम थी वञे हा, पर उन पंहिंजी ग़लतियुनि खे नाकामियुनि खे चङी निगाह सां ॾिठो ऐं पंहिंजी इन चङी ऐं मुस्बत सोच जे करे कामयाब थी वियो। तव्हांखे हिकु लुत्फ़ अंदोज़ ॻाल्हि ॿुधायां त असां पंहिंजी ज़िंदगी जी दर्दनाक पहलुअनि खे आम तौर ॾुखायल वाक़िअनि जो नालो ॾींदा आहियूं, पर अक़लमंद ऐं दाना माण्हू उनखे अलमियो न बल्कि उस्ताद चवंदा आहिनि। यानी असांजो बासी असांजो उस्ताद आहे। ये हिकमत की ॻाल्हि आहे, अल्लाह पाक असांखे याददाश्त अता फरमाई आहे। असां चाहींदे बि माज़ी जी कई ॻाल्हियुनि खे विसारे नथा सघूं। अवां ॼाणूं था ईअं छो आहे। असांजी याददाश्त असांजी माज़ी खे असांजी मुस्तक़बिल सां जोड़ींदी आहे। असां माज़ी खे यादि करे पंहिंजो मुस्तक़बिल तय कंदा आहियूं। हाणे बि ॿ सूरतूं आहिनि। नंबर 1, या त पंहिंजी माज़ी खे परेशान थी करे उनखे ॾुखाईंदड़ वाक़िए जो नालो ॾेई करे पंहिंजे मुस्तक़बिल खे बि मायूस करे छॾियूं। नंबर 2, या वरी पंहिंजी माज़ी खे पंहिंजो उस्ताद बणाइण नथा सिखूं ऐं पंहिंजो मुस्तक़बिल खे कामयाब बणायूं। जेकॾहिं असां मुस्बत सुठी सोच रखूं, पंहिंजी माज़ी ते रोअण उन ते परेशान थियण बजाए उन खां सिखणु शुरू कंदासीं त असांजो पंहिंजो माज़ी बुरो न बल्कि हसीन नज़र ईंदो ऐं उन खां घणो कुझु सिखी करे पंहिंजो मुस्तक़बिल बहितर बणाए वठंदासीं। इन करे इंग्लिश में चवंदा आहिनि बी पॉजिटिव बी सक्सेसफुल। तर्जुमा यानी मस्बत रहो, कामयाबी माणियो। अच्छा, बाल का तो माण्हू हिकिड़े जेको बातो हूंदो आहे या घटि कम वारो हूंदो आहे वीचारो, हुनखे माण्हू जेको आहे न ईअं छॾे ॾींदा आहिनि। असांजे ॻोठ में बि थी सघे के हूंदा माण्हू हुनखे छा चवंदा आहिनि, हीउ दीवानो आहे छा परवानो आहे, हिनखे छॾे ॾियो हुनखे। माना बाल का वीचारे खे लिफ्ट न आहे कराईंदा। को वीचारो दरवेश टाइप हुजे, माण्हू वीचारो हुनखे लेखींदा बि कोन। इहा ग़लति ॻाल्हि आहे। अल्लाह तबारक व तआला जो बानो आहे। असांखे घुर्जे हर कंहिंखे सुठी इज़त ॾियूं। अल्लाह तबारक व तआला हुनखे नवाज़ियो आहे त कोशिशि करे असां पंहिंजे पाण खे ईअं न सम्झूं त असां वॾा आहियूं, असां पढ़ियल लिखियल आहियूं, असां माना पंहिंजे पाण जे इल्म ते तालीम ते गुरूर तकबुर अचणु, इहो ग़लति ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि न आहे। त कोशिशि करे असां पंहिंजी सोच खे ॾिसो। ॿियूं त माशाअल्लाह तमामु बयानात वग़ैरह मुहर्रम शरीफ में, रबीउल अव्वल में, सफ़र में, रबीउल गौस में माशाअल्लाह मां ॿुधिया आहिनि। लेकिन कई अहिड़ा बयानात हूंदा आहिनि के अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, लेकिन असांखे उहे बि सोचणु घुरिजे। जीअं सुठी सोच, अॼुकल्ह अगरि सुठी सोच थी वञे, सुठी सोच थी वञे त असांजो मुआशिरो बि सुठो थी वञे। बुरी सोच ही माण्हू खे बुरो बणाईंदी आहे। बुरी सोच ईंदी आहे तॾहिं त माण्हू गुनाह में पवंदो आहे। बुरी सोच ईंदी आहे तॾहिं माण्हू नमाज़ुनि खां दूर थी वेंदो। बुरी सोच ईंदी आहे तॾहिं त माण्हू गाना बाजा हिन में गुनाहनि जे करे प्रोग्राम्स में वेंदो। बुरी सोच ईंदी आहे जो मस्जिद खां दूर थी वेंदो। बुरी सोच ईंदी आहे बुरो दिलि थी वेंदो। उन करे माण्हू सभु नेकियुनि खां महरूम थी वेंदो आहे। त सुठी सोच अपनाईंदासीं त इंशाअल्लाह अल्लाह पाक जे घर में दिलि लॻंदो। सुठी सोच अपनाईंदासीं तिलावत क़ुरान पाक में दिलि लॻंदो। सुठी सोच अपनाईंदासीं त इंशाअल्लाह घर में असां सुठो माहौल बणाए सघूं था।
सुठी सोच हूंदी त असां जिते कारोबार कयूं था, जिते व्यापार कयूं था, जिते जॉब कयूं था, जिते नौकरी वगैरह कयूं, हुते बि सुठो माहौल बणाए सघूं था। अगर हूंदी बुरी सोच, तव्हांजे साम्हूं आहे पूरो ॻोठ आहे, अल्लाह पाक तव्हांखे अचण जी तौफ़ीक़ बख़्शी आहे, तव्हां माशाअल्लाह महफ़िल में आया आहियो, जंहिंखे अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾे, तव्हां आया आहियो पाण कोन आया, तव्हां घुरायो वियो, अल्लाह पाक तव्हांजे दिलि में विधी आहे, इहा ॻाल्हि तव्हांजे दिलि में आई आहे, माशाअल्लाह अल्लाह जे घर में वेठा आहियो। इहा अल्लाह पाक जो केॾो त शुक्र आहे। ज़रियो केरु बणियो? दावत ॾियण वारो, महफ़िल रखण वारो, सजाइण वारो। अल्लाह पाक हिननि खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। त कोशिशि करे ॾिसो असां अॼु सुठी सोच ऐं बुरी सोच जे बारे में असां ॿुधो, त कोशिशि करे असां इंशाअल्लाह करीम पंहिंजी सोच खे सुठी कंदासीं, मस्बत सोचींदासीं। ॾिसो असां इबादत गुज़ार ऐं गुनाहगार जो वाक़ियो शुरू में ॿुधो, बनी इसराइल जे दौर में इहो वाक़ियो इबादत गुज़ार, वॾो इबादत गुज़ार ऐं सॼे बना उते सभिनी में सभु बनी इसराइल में मशहूर हो त ही माण्हू इबादत गुज़ार ऐं ही गुनाहगार। त ॾिसो हू पंहिंजी इबादत में मशहूर हो पंहिंजे गुनाह में मशहूर हो, लेकिन उन सुठी सोच रखी, सुठी सोच की बरकत सां अल्लाह पाक उनजा गुनाह बख़्शे छॾिया। ऐं इबादत गुज़ार जे कोई नेकियूं कंदो, एॾा इबादत कंदो, एतिरा नवाफिल पढ़ंदो, एतिरी नमाज़ूं पढ़ंदो, एतिरा तिलावत क़ुरान पाक जीअं कंदो, त अल्लाह पाक उनजा सभई अमाल ख़त्म करे ॾे। त प्यारा ऐं मुहतरम इस्लामी भाइरो, ये दिल आहे न, दिल अगर असांजी सुठी हूंदी, साफ़ हूंदी, त असांखे इबादत में भी दिल लगन, इबादत में, कुरान पाक में, नेकी कमन में दिल लगन। अगर ये दिल गुनाह करे 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 कारी थी वई न, तो कंहिं बि इबादत में दिल कान लगन। त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिन अहिड़े दौर में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दावत इस्लामी हमारे साम्हूं, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दावत इस्लामी अल्लाह पाक जे करम सां तक़रीबन हिन वक्त ताईं जेका आहे, माना रिसर्च जे मुताबिक जेको अल्हम्दुलिल्लाह हिन वक्त ताईं अल्हम्दुलिल्लाह 150 ममालिक में पंहिंजो दीनी पैगाम पहुंचाए चुकी है। कुछ मदनी काफ़िले के ज़रिए, कुछ ऑनलाइन के ज़रिए अल्हम्दुलिल्लाह अवामी दावत इस्लामी आशिकान रसूल जी दीनी तहरीक, सुन्नी की वड़ी तहरीक अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी अल्लाह के करम सां 150 मुल्कन में अल्हम्दुलिल्लाह रसी वई आहे। इहो सिर्फ मदनी काफ़िलनि जे ज़रिए असां अचूं ऐं दीनी कम कयूं। दावत इस्लामी सिर्फ इहो न आहे त अमीर अहले सुन्नत जे मुरीदनि जी, न, दावत इस्लामी तमाम आशिकान रसूल जी आहे। कंहिंजी आहे? दावत इस्लामी तमाम आशिकान रसूल जी आहे। इनमें हनफी हुजे, चाहे हंबली हुजे, चाहे कंहिं बि पीर साहब जो मुरीद हो, कहिड़ो बि आशिक रसूल असांजे मथे जो ताज आहे। त सभई अचो ऐं असां मिली करे पाण दावत इस्लामी जो दीनी कम वधायूं। अल्हम्दुलिल्लाह ऑनलाइन के ज़रिए अवांखे वॾी ख़ुशी थींदी। तव्हां त माशाअल्लाह हिते वेठा आहियो, अवां वटि हिते कारी साहब आहिनि, हाफ़िज़ आहिनि, इमाम आहिनि, अहिड़ा मुमालिक आहिनि। हिते माण्हू सिर्फ़ जुमो पढ़ण जे लाइ कई घंटा जहाज़ जो सफ़र करे वेंदा आहिनि, जहाज़ जो सफ़र करे वेंदा आहिनि, उते वञी करे वीचारा जुमो पढ़ंदा। पूरे पूरे मुल्कनि में, बाद मुल्कनि में जुमो नसीब न थो थिए आशिका रसूल जो, वीचारा जहाज़ जो सफ़र करे कई घंटा ड्राइव करे पोइ वीचारा जुमो वञी पढ़ंदा। कहिड़ा बि मुल्क आहिनि, उन्हनि में बि अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी उन्हनि जे घर में वेही करे क़ुरान पाक पढ़ाई वई। कीअं? नेट के ज़रिए, इंटरनेट के ज़रिए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दावत इस्लामी 24 कलाक ये समझो मदरसो पढ़ाई, 24 कलाक। उन का गॾोगॾु तक़रीबन 30 खां वधीक कोर्सिस आहिनि। जीअं मिसाल अवांखे हाफ़िज़ क़ुरान थियणो, हाफ़िज़ क़ुरान जो कोर्स आहे। अवां नाज़रा करणु चाहियो त उहो कोर्स आहे। अवां बिज़नेस कयो था, तव्हां वापारी आहियो, अवांखे बिज़नेस जो कोर्स, तिजारत कोर्स कराइणु, अवां शादी करणु चाहियो था, अल्हम्दुलिल्लाह सुन्नत निकाह कोर्स बि आहे। लाज़मी है जेको निकाह करे थो उनखे तलाक जा मसाइल बचनि। अॼुकल्ह मादल्ला सुमा मादल्ला ओ तलाक थी वञे, वॾा वेहदा त बाबा
गलती थी वई आइंदा कोन थी मैंने भुल में चई छॾियो कावड़ बाबा ॿई सुलाह कराए छॾंदा ग़लति आहे असांजो कमु थोरी आहे ही त उलमा किराम मुफ्तियान किराम फ़ैसिलो कंदा तू कहिड़े अहिड़े मसाइल में पवण वारा त इहो दुरुस्त न आहे कई अहिड़ा मसाइल हूंदा आहिनि असां नमाज़ ॾिसो न नमाज़ अॼु पढ़ूं था नमाज़ त सही पढ़ूं था कोन था पढ़ूं कॾहिं गौर कयो आहे इमाम साहब के ॾिसी करे वॾे भाउ के ॾिसी करे फुला के ॾिसी करे ईअं ई हथ बदनासी ईअं हथ खणंदासीं ईअं ई असां रुकू वग़ैरह कंदासीं न इहे सभु शइ सिखणु खपे असांखे सभु शइ सिखण सां ईंदी यादि रखो इहो जुमिलो यादि रखो त जेका शइ फ़र्ज़ आहे उन जो सिखणु फ़र्ज़ आहे थोरो गॾिजी पढ़ूं थी सघे ऐं ज़हन में वेह जेका शइ फ़र्ज़ आहे उन जो सिखणु फ़र्ज़ आहे जेकी शइ वाजिब आहे उन जो सिखणु जेका शइ सुन्नत आहे उन जो सिखणु त मुस्तहब जो सिखणु मुस्तहब आहे त कोशिश करे असां इल्म दीन हासिल करण जो पंहिंजो ज़हन बणाई इल्म दीन हासिल हूंदी ॾिसो जाहिल में आई उनमें फ़र्क़ छा जो इल्म जो आहे इल्म ईंदो यानी साफ़ पानी ईंदो त ख़राब पानी ईंदो न इल्म की रोशनी ईंदी त इंशाअल्लाह जहालत जी ऊंधाई वेंदी इंशाअल्लाह त ॾिसो न बल्ब भरे तो ऊंधाई वञे थी न त इल्म जी ईअं रोशनी ईंदी त इंशाअल्लाह जहालत जी ऊंधाई वेंदी इंशाअल्लाह त कोशिश करे पंहिंजो ज़हन बढ़ायूं असां इल्म दीन हासिल कयूं दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मदनी काफ़िले के ज़रिए बि अल्हम्दुलिल्लाह इल्म दीन सिखाए थी मदनी काफ़िला अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह के करम सां मुल्क को बैरून मुल्क सफ़र कंदा ई रहंदा तव्हां कहिड़े बि मिसाल वञणु चाहियो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पंहिंजा मदनी काफ़िला हुते वेंदा रहंदा अल्लाह जे करम सां हींअर ईंदड़ अॼु जुमो गुज़रियो ईंदड़ जुमे ते महीने जा मदनी काफ़िला 12 ॾींहं जा 3 ॾींहं जा मदनी काफ़िला सफ़र करे रहिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो बि सफ़र आहे ईंदड़ जुमे ते तव्हां कोशिश करे अमा बि हिन मदनी काफ़िले में सफ़र कयो वरी मथे जुमे ते वरी वेंदा इंशाअल्लाह हर जुमे ते इहे मदनी काफ़िला पंहिंजो सफ़र कंदा रहंदा ऐं पंहिंजो ज़हन बणाए पंहिंजो जुमो फिक्स करे हर महीने इंशाअल्लाह हिन जुमे ते मदनी काफ़िले में सफ़र कंदुसि इंशाअल्लाह करीम इल्म दीन सिखंदासीं इल्म जी रोशनी ईंदी जहालत जी ऊंधाई वेंदी थी सके को नमाज पढ़े तो नमाज अत्तहियात कोन थी अचे दुआ कुनूत भी कोन थी अचे नमाज जनाजा पढ़ण वञे नमाज जनाजा जी केतिरनि जो दुआ अचे कपिड़ो नापाक थी वञे पाक कीअं कजे असांखे अचे थो गुसल फर्ज़ थी वियो नौजवानी को तबको वेठो गुसल फर्ज़ थियो गुसल कीअं कजे गुसल में फ़राइज़ घणा नमाज जा शराइत घणा नमाज जा फ़राइज़ घणा नमाज में वाजिबात घणा कई अहिड़ी शयूं आहिनि नमाज जा हज़ार मसाइल आहिनि जीअं दर्स कयो असां मामूली न सम्झो न असां डिप्लोमा जो कोर्स करणो हुजे कंप्यूटर कोर्स करणो फला कोर्स करणो हुजे यूनिवर्सिटी में पढ़णो एतिरा साल असां लॻाए छॾंदासीं लेकिन इल्म दीन हासिल करण जे लाइ असांखे 3 ॾींहं वॾा लॻंदा ऐं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दावत इस्लामी के फैलान मदीना हैदराबाद में कराची में भी 3 ॾींहं जो मदनी तरबियती कोर्स थींदो आहे जंहिंमें ईअं सम्झो पैदा थियण खां वठी यानी मां जी गोद खां वठी क़बर जी गोद तक वो जेके भी इल्म आहे अंदर 3 ॾींहं जे मदनी तरबियती कोर्स में सिखारे वेंदो आहे कोर्स भी अल्हम्दुलिल्लाह का भी फीस कोने अल्लाह के करम सां भाई खाइण पीअण रिहाइश सब वीआईपी सुठे अंदाज में जबरदस्त अंदाज में जबरदस्त कारी साहिबान उस्ताद साहिबान यो अल्हम्दुलिल्लाह सिखारींदा यो हैदराबाद में अल्हम्दुलिल्लाह ये दाखिला हली रहा जेके इस्लामी भाई कोर्स करण चाहे वक्त बाहिर ऐं त जा हज़ारों लाखों रुपया ॾेई करे अगर ये कोर्स कयो वञे पोइ बि सस्तो हिन में एतिरो इल्म दीन सेखारे वेंदो तव्हां क़ुरान पाक पंहिंजो सुठो पढ़ण चाहियो था इहो कोर्स करे वठो अगर तव्हां मसाइल सिखण चाहियो था फ़र्ज़ उलूम सिखण चाहियो वाकई कुझु चाहियो था त सभु कुझु सिखी वञा त अल्हम्दुलिल्लाह इहो कोर्स सिर्फ़ु 2 महीननि जो 3 ॾींहं जो मदनी तरबियती कोर्स आहे त कोशिश करे हिन कोर्स मां माशाअल्लाह कई करे बि आया त कोशिश करे असां नियत कई वरी 2 महीना गुज़री वेंदा हींअर एतिरो बदी बारे वग़ैरह जो एतिरो कमकार तव्हां ॾिसां थोरो घटि कणिक पोखिजी वई आहे सिर्फ़ु पाणी
करान और को भी पानी भराए छे तो 2 महीने जो कोर्स करे जो इंशाअल्लाह करीम पांजे पान में चेंजिंग दिसंदा आई इल्म जो नूर इंदो इंशाअल्लाह हर जो मेरा पवार इस्लाम पैगाम मदीना में इशा की नमाज का को इंदो है इन्हें में भी शिरकत फरमाइंदा कि अमीर अहले सुन्नत दावत बरकातहू आलिया चर्चा के दी आचर की रात हर चर्चा के मदन मुबाकरो मदन चैनल के फरमाइना बराह रास्त दुनिया भर जा आशिका ने रसूल सल्लल्लाहु असा कोशिश कयूं असा हिन मदनी मुबाकरे में जरूर शिरकत फरमाई अल्लाह पाक असांखे अमल जी तौफीक अता फरमाए पानी हिन मस्जिद के आबाद रखण जी सब नियत करे वठूं ॾिसो न तव्हांजे साम्हूं मस्जिद आहे हिन में बारिश ने करे कुछ टाइलूं वगैरह टूटी वयूं मूंखे कंहिं चयो कोन्हे पोइ आउं पंहिंजी तरफ़ां वञी अर्ज़ु कयां असांजा पंहिंजा घर बणिजी विया आहिनि जंहिंजी घर कंहिंजा टूटा आहिनि कंहिंजा छा ॿुधो पंहिंजा घर त असांजा ठही आहिनि लेकिन अल्लाह जे घर जी असांखे सोच ई कोन्हे ये न होना खपे को लाखों रुपए जो कम कोने टाइल वगैरह टूटी वई है को फर्श वगैरह टूटी है तो पाण हिम्मत करे अगते वधी करे असा हिम्मत करे पाण चऊं त यार मुझे लागा हुक्म मुझे पाण मालूमात करे पाणे मस्जिद जे ॾिसो एतिरो टाइम का पोइ दरवाजा लगन असा के घर में औकातन में ॾिसो केतिरा वीआईपी कारपेट वगैरह वगैरह सब कुछ हूंदा लेकिन ज़हन ना है अल्लाह के घर जो असा जो ज़हन ही कोन इन मस्जिद के आबाद कंदासीं तानी बनियूं आबाद हूंदियूं इन मस्जिद के आबाद कंदासीं त असांजा घर आबाद थींदा मस्जिद के वीरान छॾींदासीं क़यामत जी दाईंदी त ही मूंखे मस्जिद ठाहिण लेकिन मूंखे आबाद कोन कंदा नमाज़ूं पढ़ण कोन ईंदा हुआ अज़ान थींदी नमाज़ूं पढ़ण ईंदा कोन त मस्जिदूं क़यामत जे ॾींहुं दाईंदियूं इहो तव्हांखे सही ॿुधाए छॾियां त क़यामत जे ॾींहुं बाक़ी चाहियो था त हीअ मस्जिद के आबाद कयूं इंशाअल्लाह करीम मस्जिदूं पंहिंजे मस्जिदूं जेके आहिनि इहे क़यामत में आबाद करण वारनि खे पाण में विहाए करे इंशाअल्लाह जन्नत में वठी वेंदियूं ई मस्जिदूं मदारी इंशाअल्लाह जन्नत में वेंदा असां पंहिंजो इन में केतिरो हिस्सो रखूं था इहो बि असां गौर कयूं जेके बि अहिड़ी शयूं आहिनि कोशिशि करे असांजो पंहिंजो ज़हन हुन रखूं मस्बत सोच जी बयानु थियो न इन में बयान अगर वधाईंदा वञूं पूरे ॾींहं जो थी वेंदो हिसाब अगर असां सुठी सोच था रखूं सुठी सोच हूंदी त पंहिंजे घर खां वधीक अल्लाह जो घर असांखे प्यारो लॻंदो त असां कोशिशि कयूं गौर कयूं जीअं पंहिंजे औकातनि खे पंहिंजे घरनि खे संवारण जी कोशिशि कंदा आहियूं ईअं अल्लाह जे घर खे संवारण जी बि असां कोशिशि कयूं ॾिसो थी शीशा न आहिनि लॻल त शीशा लॻी वञनि सियारो लॻो पियो आहे हिते वुज़ू खाने जी सुठी सहूलियत आहे कि अञा सुठी हुजे सियारो आहे त को वुज़ू करण जे थधे में छो करे असांजे घर में गीज़र लॻो पियो आहे हिते बि गीज़र लॻल हुजे न त वाशरूम वगैरह वगैरह जेके बि कोशिशि करे असां मस्जिद पंहिंजी खे संवारियूं खुशबूदार रखूं इहो कंदासीं त इंशाअल्लाह करीम असांखे आख़िरत में बड़ा पार थींदा अल्लाह पाक असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह पाक असांखे नेक अमाल जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन बिजाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि हबीब